जेको इंसान मामूली ज़मीन पण जेकॾहिं ना हक़ कब्ज़ो करे लाए, मामूली ज़मीन, वॾी ज़मीन न, बैथ जेतिरी या बैथ खां था पण ऊची ज़मीन, उन मथे कब्ज़ो करे लाए क़यामत जो ॾींहुं 7 ज़मीन जो भार इन इंसान जे कुल्हे मथे हूंदो। पां अॼु नियारियूं पंहिंजे मुल्क में, पंहिंजे इलाइक़े में ज़मीन जा भाव जेको आसमान मथे पुॼी विया आहिनि। अने इंसान खे पैसे जी मिल्कत जी एतिरी बुख आहे कि पराई ज़मीन जेको रही तंहिंखे विकिणी पैसा बेरा करे न सम्झे थो जे आऊं को वॾो अक़ल वारो कमु करे वियो आहे। दुनिया जी कोर्ट में जेकॾहिं कंहिं ग़रीब जी नथी सुझे, दुनिया जा माण्हू कंहिं मिसकीन जी ॻाल्हि नथा सुणे, सामलो माण्हू बरूको आहे, ताक़त वारो आहे, अक़ल वारो आहे, पैसे वारो आहे, ज़मीनूं माण्हू वटां झटे वञे थो, विकिणी छॾे थो। त इन इंसान खे ई न भुलियो खपे जे दुनिया जी कोर्ट मथे हिकिड़ी अल्लाह जी पण कोर्ट आहे। हिकिड़ो अल्लाह ताला आसमान मथां निहारे थो जे बाने मथे कहिड़ो ज़ुल्म थिए थो। दुनिया जे माण्हू खे तूं जवाबु ॾेई छॾीने, दुनिया जे माण्हू खे तूं साम्हूं थी लाइने, दुनिया जे इंसान खे तूं कीन मञने, पण इन ॿोल खे यादि रख जेको मदीने जे मुरसल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इत्तक़ी दअवतल मज़लूम फइन्नहु लैस बैनहा व बैनल्लाहि हिजाब। ऐं मज़लूम जी पिट खां बचो, मज़लूम जी बद दुआ खां बचो। मज़लूम जी दुआ ने पिट जेको रही ये इन जी ज़बान मां निकिरे थी, विच में को रोके नथो सघे, डायरेक्ट अल्लाह ताला वटि पुॼी वञे थी। इन जी आंतरी ने ओझरीअ जरा पिट कहे न, तर तूं दुनिया जे माण्हू वटां निकिरी वञे, अल्लाह रब्बुल आलमीन वटां कीन निकिरी सघनि।